Kitai Production. अधी रात जो पंहिंजे कमरे में थो गीत हलाया दुख वारा उन वक्त अची को शाल दिसे मुझी अखियुनि मां वहंदड़ने सारा हुअनी समलाह जी शायरी आवाज़ मोलाई जो हूंदो वा शहज़ाद मंगरिया वसीम बुला मुंहिंजा रोअंदा आहिनि नीण वेचारा तुसां थो दिया पारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं तुंहिंजो नालो पियो पुकारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं पंजीर तुसां थो दिया पारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं अल्लाह जाने नथो आराम करे न चरियो खाए पिए थो अल्लाह जाने नथो आराम करे न चरियो खाए पिए थो पतो ई नाहे खुदा जी कुदरत या अलाए कीअं जिए थो रुगो फोटुंडे थो निहारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं पंजीर तुसां थो दिया ॿारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं Kitai Production. न कंहिं ॾेईंदो वा न कंहिं ॾेईंदो वा न कंहिं सां मिलंद ॾिठो आहे न कंहिं ॾेईंदो वा न कंहिं ॾेईंदो वा न कंहिं सां मिलंद ॾिठो आहे जॾहिं ॾिठो आहे रोअंदे ॾिठो आहे असां न खिलंदे ॾिठो आहे मींहं वांगे थो लुड़क हारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं पंजीर तुसां थो दिया ॿारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं ॿुधाए नालो थो असगर मुगेरी ॿी ख़बर कोन या काई ॿुधाए नालो थो असगर मुगेरी ॿी ख़बर कोन या काई ॾिठो आहे अक्सर बादही शहर में सहे पियो सूरज जुदाई पाण जीअरे छॾियो अथई मारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं पंजीर तुसां थो दिया ॿारे एड़ो आशिक़ न ॾिठो से न ॿुधो से कॾहिं तुंहिंजो नालो पियो पुकारे
Bye.